हाणे दीन जे नाले ते फितना जो घणा थियनि था त ज़रूरी थी वियो आहे त माण्हू सहाबियत खे चङे नमूने सां सम्झे त सहाबी चइबो छा खे ऐं जेको माण्हू सहाबियत के चंगे नमूने सां समझी वियो गुमराही इंशाअल्लाह उन जे करीब भी नहीं। शर्त इहो आहे त सहाबियत के समझे चंगे नमूने सां। सोशल मीडिया ते जेके सहाबे इकराम जे मथो एतराज़ात थी रहिया आहिनि, जेकॾहिं कोई माण्हू सहाबियत जे मक़ाम के हिकु दफ़ो चङे नमूने सां समझी छॾे, इहे एतराज़ उन जे साम्हूं का बि शइ न आहे। शर्त इहो आहे त सहाबियत खे समझे। सहाबी छाके चइबो आहे? ईमान जी हालत में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाकात थी वञे, बस इहो सहाबी आहे। ईमान जी हालत में नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाकात थी वञे, इहो सहाबी आहे। दीदार नथो चवां, मुलाकात। नाबीना भी तो सहाबी आहे। बाज़न हिकड़ो शर्त हयो आहे त ख़ात्मो बि ईमान ते थिए, लेकिन ईमान जंहिंजे दिल में वेही वञे ऐं ईमान जो मज़ो उहो चखी ॾिसे ऐं उन खां बाद में मुर्तद थी वञे, सवाल ई पैदा थिए। मुर्तद थींदा उहे हिन जेके अॻ में मुनाफ़िक़ हुआ। ॻाल्हि समझ में आई? सहाबियत जी तारीफ़ समझ में अची वई? इस्लाम क़बूल करण खां बाद में कोई अमल सहाबियत जो मुक़ाबलो करे नथो सघे। हेॾो सहाबियत आहे, हेॾो जेड़ा भी अमल गॾु करे उन जो मुक़ाबलो करे न सघंदो। ॿी ॻाल्हि, सहाबियत आमाल में मुअस्सिर आहे। ये ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेकॾहिं तव्हां हिकु दफ़ो यादि करे छॾियो, जेके रोज एतराज़ थियनि था को काॾो, इहे सभु एतराज़ या मकोड़े तव्हां गंद जे ढेर ते छॾियो। सहाबियत खे हिकिड़े दफ़ो चङे नमूने सां सम्झी छॾियो। सहाबियत आमाल में मुअस्सिर आहे, तासीर ॾेखारींदी आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, लौ अन्न अहदकुम अनफक़ मिस्ल जबल उहुद ज़हबन मा बलग मुद्द अहदिहिम वला नसीफा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ओ लोगो, तव्हां उहुद पहाड़ जे बराबर सोन अल्लाह जी राह में खर्च कयो। उहुद पहाड़ जे बराबर सोन अल्लाह जी राह में खर्च कयो। ऐं सहाबी अध शेर जवर जो या उन जो भी अध यानी हिकु पाव जवर जो अल्लाह जी राह में खर्च करे, ओ लोगो तहां जो सवाब सहाबी जे सवाब जो मुकाबलो करे न सघंदो। उहुद पहाड़ जे बराबर सोन हेॾो जवर हिकु पाव
सहाबी हिकु पाओ जब अल्लाह जी राह में खर्च करे ओ लोगो तहां उहुद पहाड़ जे बराबर सोन अल्लाह जी राह में खर्च कयो तने में तहां जो सवाब हिन सहाबी जे सवाब जो मुकाबलो करे।